जनाब फुज़ैल हबीब शाह, जनरल सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िलो मटियारी, यूसुफ छुट्टो, तहलका सदर ईपी मटियारी, असांजे उन स्टेशन जो टाउन जो चेयरमैन, ॿिया जेके स्टेज ते वेठल ऐं जिन बि ऐलान कया साहवाल बिरादरी या ॿियनि बिरादरियुनि मां, उन्हनि सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां। ऐं तव्हीं जेके हिते हेठि वेठा आहियो, तव्हां सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां। अस्सलाम वालेकुम। जिए भोटो उडेरो स्टेशन मटियारी ज़िले जी हिकिड़ो दिलनुमा आहे। जॾहिं बि इलेक्शन थींदी आहे त हमेशह उडेरे स्टेशन तां मेला मचंदा। हिते जेका पीपल्स पार्टीअ जे तंज़ीम जो हिदेदार या जेके टिकट होल्डर नुमाइंदा ईंदा आहिनि, हमेशह हिते जे अवाम सभिनि बिरादरनि पीपल्स पार्टीअ जो नुमाइंदे खे एॾी इज़त ॾिनी, एॾा इस्तक़बाल कया ऐं आख़िर कामयाब करे असेंबली ताईं पहुचायो। इहे ॻाल्हियूं असांखे यादि आहिनि। हींअर जीअं ज़िले जो सदर थियुसि त मूंखे चवंदो जल्द खां जल्द तंज़ीम ठाहे ॾियो पूरे ज़िले जी। जेॾी महिल मूं रिकॉर्ड ॾिठो त असांजे ज़िले जी पूरी तंज़ीम डिज़ॉल्व थियल हुई ऐं तमामु पुराणनि वर्करनि खे पोइते धिकियो वियो। के त वीचारा वफ़ात करे विया ऐं के मायूस थी पंहिंजे घर वेही रहिया। पर मूं ऐं सैयद फुज़ैल शाह चयो त इंशाअल्लाह उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासूं, नओं खून पाणींदासूं, नौजवान पाणींदासूं, पुराणा वर्कर पाणींदासूं ऐं उडेरे स्टेशन ऐं मटियारी ज़िले जी अहिड़ी तंज़ीम ठाहींदासूं त असांजो बिलावल भुट्टो चेयरमैन जॾहिं बि मटियारी ज़िले में अचे त उहो मटियारी ज़िलो अहिड़ो इस्तक़बाल करे त ख़बर पए त हिते बि लाड़काणो आहे। उडेरे स्टेशन जा तमामु घणा मसइला आहिनि। मुंहिंजे लाइ उडेरो स्टेशन नओं कोन्हे, तमामु हिन सां वापसि मुंहिंजी तमामु घड़ी रही आहे। उडेरे स्टेशन जे चेयरमैन साहब असांखे ॿुधायो आहे त हीअ मसइला मां यकीन थो ॾियारियां त इंशाअल्लाह असीं सदर आसिफ अली ज़रदारीअ सां बि ऐं अदी मैडम फरियाल तालपुर सां बि साईं मुराद अली शाह सां मुलाक़ातूं करे जेके हिन यूनियन काउंसिल ऐं पूरे ज़िले जा मसइला हल कराईंदासीं। अॻे पीपल्स पार्टीअ नौजवाननि खे रोज़गार ॾिनो आहे। अॻे पीपल्स पार्टीअ हिते घरनि जूं स्कीमूं ॾिनियूं आहिनि, पेवर ब्लॉक ॾिना आहिनि ऐं तव्हां ॾिसी सघो था त जेतिरो हींअर कमु थियो आहे शायदि अॻे कॾहिं बि एतिरो कमु न थियो हुजे। इलेक्शन में हमेशह ॿिया अची झाड़ू हणंदा आहिनि, पर उहे सिर्फ़ु उन्हनि जूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। हींअर बि इंशाअल्लाह पीपल्स पार्टीअ जा नुमाइंदा हितां कामयाबु थींदा तव्हांजे महिरबानियुनि सां। ऐं इज़त ब्राह्मणीअ खे बि जस ॾींदुसि त जीअं जनरल सेक्रेटरी थियो आहे, यूसुफ छुट्टे खे बि जस ॾींदुसि त जीअं सदर थियो आहे त तंज़ीम ठाहिण में मूंसां भरपूर साथ ॾिनो अथनि। ऐं इज़त ब्राह्मणी जेका टीम पियो ठाहे तमामु बहितर आहे, जंहिंमें नवां आहिनि, पुराणा आहिनि। इंशाअल्लाह के तंज़ीम जा उहिदेदार थींदा, किन खे वरी जेके रहिजी विया तंज़ीम जूं ॿियूं ज़िमेदारी ॾींदासीं त इंशाअल्लाह उन्हनि सां सभु गॾिजी हलंदासीं। असांजो पूरो जो फोकस जेको आहे ग़रीब खे रोज़गार मिले ऐं हिन इलाइक़े जा तरक़ियाती कम थियनि, उन ॻाल्हि ते असांजो ज़ोर आहे। इन करे असीं हिन नौजवान जेके तंज़ीम में आया इन्हनि खे आउं अर्ज़ु कंदुसि त उहे बेरोज़गार उन जूं लिस्टूं ठाहियो। उहे जेके इलाइक़ा रहियलनि तरक़ियाती कमनि खां त जीअं तरक़ियाती कम अचनि त तव्हीं असांखे घस ॾेखारियो, हलणु असांजो कमु आहे। जय साईं अमीर शाह। पीपल्स पार्टी का हिक सूबे जी पार्टी कान्हे,
पीपल्स पार्टी उहा पार्टी अथव जेका शहीद जुल्फ़कार अली भुट्टे ठाही ऐं उहा अञा ताईं उन जी ख़ुशबू उन जी वलवले सां उहा बि हले पई अञा हलंदी जेकॾहिं असांजो सदर आसिफ अली ज़रदारी हींअर सदर न हुजे हा त हींअर हालात अहिड़ा आहिनि जो असां पाणी पीअण जो को न हुजे हा असांजे सूबे में केतिरा सूबा ठही वञनि हा पर इहो आसिफ अली ज़रदारी साहिबु आहे जो सभिनी ॻाल्हियुनि खे मुंहुं ॾेई पहिरीं पंहिंजी सिंध ऐं पाकिस्तान अलाह बिल्कुलु पंहिंजो मुआलो अटकायो वेठो आहे असांखे अदी फरियाद तालपुर साहिब जो पूरियूं हिदायतूं आहिनि त पंहिंजे इलाइक़नि में उन्हनि माण्हुनि खे धंधनि सां लॻायो उन्हनि माण्हुनि खे नौकरियुनि सां लॻायो सिर्फ़ु नौकरी न आहे ॿिया बि रोज़गार आहिनि रोज़गार स्कीम बि अचनि वञण हिकिड़ी इनशाअल्लाह तव्हांजे बेरोज़गारनि किन खे नौकरी मिलंदी किन खे धंधनि सां लॻाईंदासीं ॿियो मां अर्ज़ु कंदुसि त हींअर जेका मुहिम हले पई मनशियात जे ख़िलाफ़ उन मनशियात जे ख़िलाफ़ असांजो पूरो साथ ॾियो पंहिंजो नौजवान बचायो पंहिंजो इलाइक़ो संभालियो ऐं वरी जिन ऐलान कयो आहे कामिल जी विया पीपल्स पार्टीअ जा हुआ अॻे नौजवान ॻाल्हायो आहे हमेशह साहूवाल बिरादरी ॿी साहू बिरादरी जेके पीपल्स पार्टीअ सां रहिया आहिनि पर कुझु कामिल लाइ पर्चा न आया आहियूं इंशाअल्लाह पर्ची विया हूंदा इंशाअल्लाह वरी गॾु हलंदासूं इंशाअल्लाह ये बेड़ा बचाईंदासूं इंशाअल्लाह पीपल्स पार्टी नुमाइंदनि खे कामयाबु कंदासूं ऐं तव्हीं नौजवाननि मां साईं फुज़ैल शाह चयो त इहे पीपल्स पार्टी इन्हनि वर्करनि खे अॻियां आणींदी आहे इन्हनि वर्करनि मां वज़ीर आज़म थींदा इन्हनि वर्करनि मां ऑफिसर थींदा तव्हां यूनियन काउंसिल जो जेको आहे सेक्रेटरी सो पीपल्स पार्टी जो वर्कर करमला सोलंगी अॼु यूसी सेक्रेटरी तव्हांजे अॻियां इहा पीपल्स पार्टी अथव पीपल्स पार्टी हमेशह पंहिंजे वर्कर खे पंहिंजे वोटर खे अॻियां आंदो आहे असीं सिर्फ़ु वर्कर न वोटर जी अहमियत ॼाणूं था इंशाअल्लाह तव्हां असांखे साथ ॾींदा असीं तव्हां सां गॾु हूंदासूं ऐं हमेशह गॾु साथ ॾिनो अथव ऐं गॾिजी हलंदासूं जेके मसइला हूंदा हल कंदासूं हींअर थोरो प्रोटोकॉल जे हिसाब सां तकलीफ़ूं अॻिते पोइते थी वयूं छो जो असांजे सदर खे थोरो मूंखां पोइ पहिरीं ॻाल्हाइणो हो पर थोरो अॻुवाट ॻाल्हाए विया आउं थोरो इजाज़त खां पोइ इज़त रहमान चुंदुसि त थोरो शुक्रियो अदा थी करे